अमेरिका पाकिस्तान के औजार फराम कंदड़ चईन परॾेही कंपनियुनि ते पाबंदी लगाए छॾी। चीन जी 3 ऐं बेलारूस जी हिक कंपनी ते पाबंदी लागू। अमरीकी परॾेही खाते दावा कंदे चयो आहे त इहे कंपनियूं पाकिस्तान जे बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम लाइ औजार फराम कंदियूं आहिनि। पाकिस्तान परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा जो चवणु आहे त अमरीकी क़दम खां आगाह न आहियूं। इन खां अॻु बि पाकिस्तान मिसाइल प्रोग्राम बाबति इल्ज़ामनि ते सबूत खां सवाइ वापारी फ़हिरिस्तूं शामिल कयूं आहिनि। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 22 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ पोलिंग सुभाणे थींदी। क़ौमी असेंबली जे 5 ख़ाली सीटुनि, पंजाब असेंबली जे 12, केपी ऐं बलोचिस्तान असेंबली जे ॿिनि सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ तयारियूं मुकमल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ख़ाली कयल सीट NA 196 कंबर शिदात कोट ते बि नंढी चूंड थी रही आहे। चूंड लाइ 303 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। 4,23,781 रजिस्टर्ड वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। वफ़ाक़ी सरकार सुभाणे सॼे मुल्क में थींदड़ ज़िमनी चूंड लाइ सिविल आर्म फोर्सिस ऐं पाक फ़ौज जा दस्ता मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़िमनी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम करण जो फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिविल आर्म फोर्सिस ऐं पाकिस्तान आर्मी जा दस्ता मुक़ररु करण जी मंज़ूरी खां पोइ घरू वज़ारत हुकुम जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि सिविल आर्म फोर्सिस ऐं पाकिस्तान आर्मी जा दस्ता क्विक रिस्पॉन्स फोर्स तौरु इस्तेमालु थींदा। फ़ौज जा दस्ता अॼु खां 22 अप्रैल ताईं दस्तियाब हूंदा। इन भेरे असेंबलियूं विकिरो ऐं ख़रीद कयूं वयूं आहिनि। ॿुधायो वञे त बलोचिस्तान असेंबली 70 या 80 अरब रुपयनि में ख़रीद कई वई। मौलाना फज़लुर रहमान जो ख़िताब चवे थो, असां तहरीक इंसाफ़ जाली हुकूमत खे हलणु न ॾींदासीं। बलोचिस्तान में तहरीक शुरू थी आहे, सॼे मुल्क में तहरीक हलाई वेंदी। लाइन PRT शुरू भी होगी और इंशाल्लाह कंप्लीट होगी और मजीद पीपुल्स बस सर्विस आएंगी और इंट्रा सिटी के साथ साथ इंटर सिटी भी वो बसेस भी आएंगी जो कि अहकामात है चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के और सदर आसिफ अली ज़रदारी साहब के, दोनों के अहकामात है कि हम पीपुल टू पीपुल कनेक्ट करें, लोगों को शहर से शहर को कनेक्ट करें, आपके तहसील से शहरों को कनेक्ट करें। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून मीरपुर ख़ास में पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह करे छॾियो। सिंध जे हर ज़िले में पीपल्स बस सर्विस शुरू करण जो ऐलान। शर्जील मेमून इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हू बिलावल भुट्टो ज़रदारी जे 10 नुकाती चूंड मंशूर ते अमल करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जेके आवाम सां वाइदा कया हू उहे पूरा करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी हर इलाइक़े में तरक़ियाती कम कराए रही आहे। पीपल्स पार्टी ग़रीब औरतुनि लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो। मुख़ालिफ़ कूड़ ऐं नफ़रत फैलाए रहिया आहिनि। फतेह हमेशह सच जी थींदी। PTI नौजवाननि खे सोशल मीडिया ते बदतमीज़ी करणु सेखारी। कराची में PTI जे गुंडनि पंहिंजे सरबराह जे चवण ते पीपल्स बसुनि खे बाहि ॾिनी। पाकिस्तान ऐं IMF विच में नए प्रोग्राम ते अहम घबराई। आलमी मालियाती फंड नए कर्ज़ प्रोग्राम लाइ पाकिस्तान जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। IMF खां बाज़ाब्ता तौर ते 6 खां 8 अरब डॉलरनि ताईं GAFF बेल आउट पैकेज जी दरख़्वास्त ॾिनी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त पाकिस्तान घटि में घटि 6 अरब डॉलर जो नओं प्रोग्राम वठंदो। कर्ज़ ते इतफ़ाक़ थियो त हू इज़ाफ़ी फाइनेंसिंग जी बि दरख़्वास्त कंदा। पाकिस्तान में मुआशी इस्तेहकाम लाइ इस्लाहाती एजेंडा ते अमल पैरा आहिनि। टैक्स नेट वधाइण ते ध्यानु आहे। ख़र्चनि में घटिताई लाइ क़दम खयां पिया वञनि। वॾे वज़ीर टैक्स उगाड़ी जो हदफ़ पूरो न करे सघंदड़ एक्साइज़ खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते जो इजलास। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून, चीफ सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी ऐं ॿिया अमलदार शरीक। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई त एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते गुज़िरियल 3 सालनि जी भेट में 287.604 मिलियन रुपया टैक्स उगाड़ियो। वॾे वज़ीर पारां एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते जी अणपूरी उगाड़ी ते नाराज़गी जो इज़हार। मुराद अली शाह सूबाई वज़ीर शर्जील मेमून खे हिदायत कई त हू ज़ाती तौर ते एक्साइज़ एंड टैक्सेशन जे उगाड़ी ते ध्यानु ॾिए। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां ईरानी सफ़ीर डॉक्टर रज़ा अमीरी जी मुलाक़ात। ईरानी सदर जे पाकिस्तान दौरे ऐं क़ते इंतज़ामनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ईरानी सदर जे दौरे दौरान तजवीज़ कयल मुआहिदनि ते बि ॻाल्हियूं थियूं।
घरू वज़ीर जो चवणु आहे त इलाइक़े जी सूरत हाल खे नज़र में रखंदे ईरानी सदर जो दौरो इंतहाई अहमियत जोॻो आहे। दहशतगर्दी ऐं ॿियनि चैलेंजिस जे हल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां टेलीफोनिक राब्तो ताज़िन बरसातुनि ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि ते ॻाल्हि ॿोल, मौसमियाती तब्दीलियुनि जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ इज्तमाही क़दमनि ते ज़ोर। जिना हाउस हमले केस में पीटीआई बानी जी भेनरुनि अलीमा ख़ान, उज़मा ख़ान समेत चोटी जवाबदारनि जूं पूरी ज़मानत में वाद। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पीटीआई बानी जूं भेनरूं अबूरी ज़मानत जो मुद्दो पूरो थियण बाद पेश। अदालत जांच ऑफिसर खां ईंदड़ ॿुधणी ते मुकमल जांच रिपोर्ट तलब करे वरिती। अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान समेत चोटी जवाबदारनि जूं पूरी ज़मानतुनि में 21 मई ताईं वाद जो हुकुम ॾेई छॾियो। जैकमाबाद में हथियारनि जी स्मगलिंग में गिरफ़्तार जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। एफआईआर में एएसआई समेत 3 पुलिस एहलकारनि समेत 7 जवाबदार अख्तियार लाशारी, नबील अहमद, तौफ़ीक अहमद, ज़ाकिर हुसैन भयो ऐं ॿिया नामज़द। एसएसपी जैकमाबाद जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार केॾा बि बासर हुजनि खेनि सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। गुज़िरियल राति कार्रवाई दौरान वीगो ऐं पुलिस मोबाइल मां वॾे तादाद में गैर क़ानूनी हथियार ऐं गोलियूं हथ 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। ऐं गर्ल्स कॉलेज हाला में माज़ूर कोटा ते भर्ती थियल लैब अटेंडेंट खदीजा मेमून पारां आपघात वारे मामले जी जांच लाइ कमेटी क़ाइम। डिप्टी कमिश्नर मटियारी प्रिंसिपल गर्ल्स कॉलेज मटियारी जी सरबराही में 6 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी 5 ॾींहनि अंदरि मामले जी जांच करे रिपोर्ट पेश कंदी। हाला गर्ल्स कॉलेज जी मुलाज़िमा खदीजा मेमून गुज़िरियल राति मुबैना तौर कॉलेज इंतज़ामिया जे रवैये खां मायूस थी हैदराबाद जे अकरम वाह में टपो ॾे ख़ुदकुशी करे छॾी हुई।